इमरान खान जड़ी रीत मौसूस अदालतन में इलेक्शन कमीशन के दबाव विधो हाण फौजी ऑफिसर से भी तनकीद करे दबाव विझण चाहे थो। पीटीआई सां लाॾे जहिड़ो वर्ताव रखियो वियो। हुन जेतिरियूं बि हदूं पार कयूं आहिनि उन जो सबब इहो ई आहे त खेसि लगातार ढिल ॾिनी वई। सिंध जे इतलात वारे वसीह शर्जीला मेमर जी तरीक़े इंसाफ़ सरबराह ते तनकीद। संदसि हिमायत इमरान खान आला फौजी ऑफिसर्स ख़िलाफ़ ग़लत ॿोली इस्तेमाल करे इदारनि ऐं मुल्क ख़िलाफ़ किरियल साज़िश करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की लंडन में पार्टी कायद नवाज शरीफ से चौथी मुलाकात मामले ते ख़यालन की ॾेवट ज़रीन मौसम मुलाकात में उसली फ़ैसिलो कयो वियो आहे त आर्मी चीफ की मुक़ररी में मेरिट के अवलियत ॾिनी वेंदी। फ़ैसिलनि ते पीडीएम की क़यादत के एतमाद में वरितो वेंदो। ज़रीन जो चवणु आहे त शहबाज शरीफ ऐं नवाज शरीफ विच में ॿिनि कलाकनि ताईं मुलाकात जारी रही। वज़ीर आज़म जो चवणु आहे त आर्मी चीफ की मुक़ररी आईनी मामलो आहे ऐं आइन मौजूद तइ थींदो। वज़ीर आज़म आर्मी चीफ की मुक़ररी लाइ फ़ैसिलो करणु वियो आहे। सज़ा ॿुधायल चोर सां मिलण लाइ शहबाज शरीफ लंडन वियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान लॉन्ग मार्च के वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे चयो आहे त समुंड पार पाकिस्तानी ॼाणनि था त इंसाफ़ छा थींदो आहे। समुंड पार पाकिस्तानी हितां इन करे वेंदा आहिनि त हिते इंसाफ़ नाहे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारा मुल्तान छावनी जो दौरो पाक फौज के सरबराह के ऑफिसर से जवानों से मुलाकात। ISP जो चवणु आहे त आर्मी चीफ फॉर्मेशन से गैर मामूली पेशवारणी काबिलियत के सारायो। कमांडर सदरन कमांड लेफ्टिनेंट जनरल अख्तर नवाज सती आर्मी चीफ की आजियां कई। ओगुणिस तिरासी सरदारी से गवर्नर सिंध कामरान टिसोरी की मुलाकात। ओगुणिस तिरासी सरदारी से गवर्नर सिंध कामरान टिसोरी बिलावल हाउस में मुलाकात कई। गवर्नर कामरान टिसोरी ओगुणिस तिरासी सरदारी का संदसि सिहत बाबत ॼाण वरिती। मुलाकात में सियासी सूरतहाल सूबे के दरपेश मसइलनि ऐं बोर्ड मुतासिन की बहाली ते ॻाल्हियूं कई वियूं। ओगुणिस तिरासी सरदारी सिंध के गवर्नर लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। सिंध के वॾे वज़ीर मादरी शाह सिहत खाते के मुलाज़िमनि की गिरफ़्तारी जो नोटिस वरितो। 50 खां वधीक औरतुनि खे आज़ाद कयो वियो। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जीला मेमर जो चवणु आहे त ज़बरदस्ती इस्पतालूं बंदि कराईंदड़नि खे बख़्श न कयो वेंदो। मुज़ाहिम रेड ज़ोन की भनकड़ी कई जंहिं ते गिरफ़्तारियूं थियूं। हुकूमत ॻाल्हियुनि लाइ कमेटी जोड़ी पर मुज़ाहिरीन एहतजाज जारी रखण जो ऐलान कयो। सिंध जा 4533 उस्ताद अञा ताईं ख़ैर हासिल हुजण जो इंकशाफ। तालीम वारे सेक्रेटरी अकबर लगारी मुफ़्त तालीम वारे केस की ॿुधणी दौरान सिंध हाई कोर्ट में पेश कयल रिपोर्ट में ॼाणायो आहे त सिंध अंदरि 1000 स्कूल 10 वरीह खां बंदि आहिनि। 40,539 स्कूलनि मां 6,407 स्कूलनि जी जित नाहे। सरकारी स्कूलनि में फर्नीचर की भी तमामु घणी खोट आहे। हिन वक़्त ताईं 77 उस्तादनि खे बरतरफ़ ऐं 222 उस्तादनि ख़िलाफ़ मामूली कार्रवाई कई वई। गढ़ियासी वेद जो ॻोठ वती उनड़ में हथियारबंद की फारिग। नौजवान माची वियो। मक़तूल मुख़्तियार उनड़ जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वाज़िह हवाले। हाला वेझो क़ौमी शाहरा ते सुस्की जो मोटरसाइकिल के टक्कर। नौजवान दिल जो शिकार बणिजी वियो। फौती मोहम्मद सुमाल लंचवाणी जो मडगर पहुचण ते वासन में कोहराम। करोंडी भरिसां मेरन हाईवे ते कार जो टक्कर लॻण सबबि पीएसएन हयाती विञाए वेठो। होद खान हेसवाणी रोड पार करे रहियो हो त कार जो खेसि टक्कर लॻो।